साईं मुंहिंजा हीअ कहाणी आहे हिकु बादशाह जी। बादशाह त पिणु अला हुआ, पर हिन ज़माने टुकरी जो बादशाह हुजे। सो बादशाह खे औलाद कोन हुई, न धीउ न पुटु, कुझु बि औलाद कोन हुई। परेशान हालत में वेठो हुजे। वॾा हीला वसीला जेको ज़ोर हिन पुॻो, बादशाह वॾो ॾिनो, पर हिनखे औलाद काॾों बि न थी। अलाह ॾींदो त देरि न आहे। हिकु ॼाणे हिन टेंशन में सुबुह साजर जो वेठो हुजे, का फ़क़ीर जी सदा आई त बादशाह खे चई, बादशाह जेको घुरणो अथई तूं मूंखां घुर, मां तोखे ॾींदुमि, ऐं जेको घुरंदो मां पर तोखे उहो ॾियणो पवंदो। बादशाह सलामत चयो त भला हाणे फ़क़ीर जी इहा सदा पूरी आहे, पर मां चवां थो त औलाद ॾे, पोइ औलाद ॾिसां ॾे अथो। सदा जेकॾहिं फ़क़ीर सचो आहे त औलाद वठी ॾींदो, जे कूड़ो हूंदो त भॼी वेंदो। इन ॻाल्हि त औलाद काॾों वठी सघंदो, इन वसई ॻाल्हि त न आहे न। सो हेतिरा साल थियनि औलाद मूंखे नथी थिए, हिन फ़क़ीर जी दुआ मथां थिए। सो हिन फ़क़ीर खे चयो, हा फ़क़ीर, तूं मुंहिंजो शर्त क़बूल कंदे, मां तुंहिंजो क़बूल कंदुमि। मूंखे औलाद कोन्हे पुट जी, मूंखे औलाद खपे, वठी ॾे। सो जेकी शइ घुरंदे मां तोखे ॾींदुमि। फ़क़ीर चयो, सही आहे, तोखे मां पुट जी औलाद वठी थो ॾियां, पर तूं मूं ते ईअं त यकीन न कंदे जेसि ताईं पुट जी औलाद ॼमंदे ई न होसि ताईं यकीन न कंदे न। चई न, सही आहे, अॼु मां तोखे दुआ कयूं थो वञा, जंहिं ॾींहुं पुट जी औलाद तूं झोलीअ पंहिंजे में खई, उन ॾींहुं अची मां तो वटि पुॼंदुमि। पोइ तोखां शर्त पंहिंजो ॾसींदोमांइ, अॻे शर्त बि ॾसींदोमांइ। इहे फ़क़ीर रवानो थियो, हलियो वियो, हिनखे दुआ कयूं। से उहे ई ॾींहं माईअ जा ॾींहं सम्झ चुरिया, देरी न कई, हिनखे उमीदवारी थी वियसि। साईं सो ख़ैरु सलाह जो ॻाल्हि कई देरि न आहे, ऐं ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदा आहिनि। साईं उहे हथनि पेरनि ते माई बि अची वई, अची हिनखे पुटु ॼणे ॾिनई। ऐं फ़क़ीर खे ख़बर पई त बणा हेतिरो अरसो गुज़री वियो आहे, ज़रूरु मुंहिंजी दुआ अॻी हूंदी, अलाह ॿुधी हूंदी, हिनखे पुट जी औलाद ॼाई हूंदी। सो मां बि हाणे वञा थोसि। बादशाह ॾाढो ख़ुशि हो, दूल तमामनि सां छटियूं ऐं ख़ुशियूं ॾाढियूं कयईं, ख़ैरातियूं बैरातियूं कयईं पिए, हिनखे पुटु ॼाओ। सो बादशाह अञा ख़ुशी बुशियूं इहे कयूं पिए त अचे फ़क़ीर बि अचे पुॻुसि। बादशाह सलामत, हाणे त ख़ुशि आहे न, तोखे मां दुआ कई त तोखे पुट जी औलाद थी। चई, हा फ़क़ीर, मां ॾाढो ख़ुशि आहियां, जेको घुरणो अथई घुर। चई, बादशाह सलामत, ॿियो कुझु बि न खपे, मूंखे तुंहिंजी बादशाही, तुंहिंजो महल, सॼी बादशाही तुंहिंजी खपे, तूं बसि लहो बादशाही, तो इहा बादशाही मूंखे ॾे। हाणे से पुट जी औलाद हुनखे मिली, हो ख़ुशि हुयो। जीअं बादशाही त वरी पुट जहिड़ी ॿी दुनिया आहे कोन दौलत। सो बादशाह हिनखे पंहिंजी बादशाही सॼो मुल्क अवाम ॾेयूं हिन फ़क़ीर खे, पाण उहो ॿारनि बचनि सिधो रवानो थी पियो। ॻंढिरी लटनि में जेको सामान खणणो हो, ऐं पुट जी औलाद ज़ाल ॿई वठी रवानो थी पियो। चई, हाणे हिते बादशाही जे में हिन में ई कमाईंदुमि। सो माण्हू मूंखे खिलंदा टोकींदा, पंहिंजो ई अवाम टोकींदो, घणा कल्ह बादशाह हुयो, अॼु वरी असां लोड़े थो पियो। सो इन करे मां हीअ बादशाही छॾे कंहिं ॿी बादशाही वञी कमाईंदुमि, उते भला केरु सुञाणींदो त कोन न मूंखे। सो बादशाह अकेलींदो होकारींदो वञे पियो। ज़ाल मुड़ुसु हलंदा 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 हिकिड़े वञी जंगल में बर में अची पुॻा। सो हाणे उते वञी कंहिं बड़ हेठां रहिया। हाणे ज़ाल खे चए पियो, हाणे ज़ाल तूं हाणे पुट ऐं पाण ॿई हिते वियो। सो मां हेॾो तलाउ आहे पाणीअ जो, मां हिन पाणी भरे अचां दखी। सो पाणी अचे त वधीक रंध बचाव खाऊं पीऊं था, जेको सामान अटो बटो ॿधी आयो त पचाए मानी खाऊं, को पेट गुज़र कयूं, हिते राति रहूं त सुबुह पोइ अॻिते हलंदासीं। साईं घर वारे हिनखे चयो, सही आहे घर वारा, तूं वञ। सो हीअ वियो हलियो, हो चाॾी मटी खई पाणी भरण। त ज़ाल चयो, भला हाणे छोकिरो निंड पियो आरामी, उन बड़ हेठो विहारे ऐं पाण वरी काठियूं बाठियूं मेड़ण लॻी। साईं हाणे हीअ साईं काठियूं बाठियूं मेड़े पियो, से पासे में ही वियो दखी भरण। साईं उतां हिकिड़ो वण ते बड़ ते बाज़ वेठो हुजे, वॾो बाज़ जेको आम ताक़तवर हुजे। सो उहो बाज़ हिन बचे हिन छोकिरे निंढड़े खे ॾिठो। सो उतां जीअं जो आ कयईं, हू बि चाॾी भरे मोटियो पियो अचे, हीअ बि काठियूं खयूं मोटियूं पियो अचे। त उन महिल अची बाज़ जो लथो, हुननि जे बचे खे झड़प हयूं, खयूं हलियो वियो। हुननि ॾाढियूं होकरा रड़ियूं कयूं, पर कुझु बि न थियो, बाज़ उॾामो खयूं हलियो वियो बचे खे। हाणे साईं सॼो रड़ियूं हुजनि, हिननि खे रड़ियूं पिटनि पिया वेठा, कुटनि पिटनि पिया। हाणे बाज़ खयूं वियो उॾंदड़ शइ, हाणे उन कीअं छॾाए। हे साईं खयूं हले काॾे हलियो वियो, उते ज़ाल मुड़ुसु ॿई पिटे पिटे वीचारा छॾ इन खे वटि छोकिरे खे जेको बाज़ खणी वियो। सो हलंदो हलंदो बाज़ हुन कंहिं वण में जंगल में वञी बाज़ उन वण ते छोकिरे खे रखी खाए पियो हले की हुन चंबे में छोकिरो छॾाए वियो। हेठों शींहं जा बचा रहंदा हुआ, उन शींहं जी डर हुई। उन शींहं जे डर में आॾो अची बचो किरियो ॿार, पर ॿार खे अञा कुझु बि न थियो हुजे। शींहं जे बचनि खे ख़बर पई
पण आहे कोई इंसान जो बच्चो अॻे जानवर बि ॻाल्हाईंदा हुआ। सो हे बाज़ त खणी वेंदुसि, पोइ देरि हिन खे उन बचनि हिन खे तकड़ में अंदरि करे विया डर में। सो बाज़ ॾाढो फेरियूं ॾेई हलियो वियो। नेठि देरि खां पोइ वरी शींहं ऐं शींहं बि शिकार करे वापसि आया पिए। हाणे उहो शींहं जा बच्चा जेका आहिनि उन छोकिरे खे अंदरि खणी हलिया विया। सो हाणे अॻे अहिड़ो कमु कंदो जीअं बि शींहं ईंदी, सो ॿार ॿ टे रड़ियूं कंदी हुन वांगुरु पंहिंजी गोड़, त बच्चा निकिरी अची हुनजो खीरु पी पोइ वरी माउ सां गॾु अंदरि दर में वेंदा हुआ। सो शीण रड़ियूं कयूं हिकिड़ी गोड़ कयईं, पर बच्चा अचनि वरी मुंडी कढियूं वरी अंदरि हलिया वञनि। वरी ॿी टी नेठि गोड़ कई शीण चयो त भला हाणे का न को मसइलो आहे, न त असांजा बच्चा ईअं न कंदा आहिनि, ईअं गोड़ ॿुधंदा आहिनि मुंहिंजी त अची मुंहिंजे थड़नि में चिंबड़ंदा आहिनि, ईअं न कंदा आहिनि, का मसइलो आहे नथा अचनि। शींहं चयो त मां वञा थो ॾिसी थो अचां। शीण चयो तूं हिते बीह त मां थी ॾिसी अचां, मूंसां ॻाल्हायां थी त छा त मसइलो आहे। अंदरि शीण वई, शीण खे चवणु लॻा, बचनि खां पुछा के ॾे हवाल भला ढो त बुख न अथव या भला छा मसइलो आहे, तव्हां मुंहिंजो खीरु न पीअण आयो। चई असां तुंहिंजो खीरु तॾहिं पीअंदासीं, हिकिड़ो शर्त आहे, सो असांखे उहो शर्त क़बूल कंदी त पोइ असां खीरु तुंहिंजो पीअंदासीं। हिन जो छो बसि ॿुधायो बचनि खे। चई असां वटि हिकिड़ो इंसान जो बचिड़ो आयो आहे, सो उन खे न मारींदो न खाईंदो न कुझु बि न, जीअं असांखे खीरु थी पीआरे उनखे बि खीरु पीआरींदे त असां तुंहिंजो खीरु पीअंदासीं, न त असांखे तुंहिंजो खीरु बि हराम आहे। हिननि वरी चयो त किथे आहे उहो, हे त शींहं वरी वठी आया उन बचिड़े खे। शींहं ॾिठो त बणा हीअ त मासूम आहे, हिनखे जान जी ख़बर न आहे। सो हाणे टे थण तव्हां धायो, चोथों हिनखे ॾियां थी। सो शींहं वरी हिन बचनि सां गॾु उन छोकिरे खे पालणु लॻी। से हाणे जेको शींहं जो खीरु पीअंदो हुयो, सो अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि हली कुझु जवान थियो। हाणे हो शींहं वञनि जंग में जेकी शइ मारे अचनि, जानवर कुझु बि मारे अचनि, जीअं पाण पिया खाइनि तीअं उन बचे खे पिया ॾियनि इंसान खे। उहो त कचो बचो बि खाए पियो हेॾो होॾो पंहिंजे हिसाब सां जेको हुनजो हुयो कमु। हीअ जॾहिं बि शिकार ते वञनि ओसे पासे में हिननि शींहनि मुल्क तपाए ॾिनो, पोइ उन बादशाह ऐलान करे छॾियो बाबा शींहं आया आहिनि, हाणे हेॾी मुंहिंजी ॿकरनि जी वाड़ आहे उहा अधु ख़ाली थी वई आहे। सो चौकीदार बीहारे वॾा पेरा ॾियारे वॾा हुन वांगुरु ॼार विछाईं त मन इहे शींहं पकड़िजी वञे। जंहिं महिल ख़बर पई शींहनि खे त भला बादशाह सलामत हेॾा पेरा ॾियाराए छॾिया आहिनि, सो हाणे त असांजो शिकार बि वॾो मुश्किल आहे, पर माण्हू शिकारी छॾिया अथई असांजे पोयां, ज़रूरी कंहिं महिल बि असांजे वार करे सघनि था। सो हाणे हिकिड़ो कमु कयूं, हीउ इंसान जो बचो आहे, हाणे जवान थियो आहे, हिन सम्झ में थी वई आहे, हेॾो सारो थी वियो आहे, हीअ असां काॾे हिन खे ॻीलींदा अचंदासीं जंगल में। हीअ वरी बि इंसान आहे, इंसान सां सोए थो, सो इंसान सां सही आहे। हीअ शींहं पाण में सलाह कई, से हाणे हिन जो हाणे हिनखे वठी काॾे बि न वेंदा, हुनखे सभु कुझु उन गुफ़ा में मिलंदो दर में। सो हिनखे हिकिड़े ॾींहुं चई न तूं हाणे वॾो थी वियो आहे, सो असां सां गॾु हल तोखे शिकार सेखारियूं भला। हाणे हुननि खे त ख़बर हुई त बादशाह जी चौकी ते हेॾी हले, सो हिनखे मोकिलींदासीं, हिनखे पकिड़े वेंदा, वरी बि इंसान पाण में ठही वेंदा, असांजी जान छुटी वेंदी, असांखे ॿी बादशाही में हलिया वेंदासीं भला हिते हुन ख़बर पइजी वई आहे बादशाह खे। हिन खे चयो न भाउ ओ या अॻियो साम्हूं ॿकरनि जी वाड़ अथई, इन मां तूं हिकिड़ी ॿकरी खणी आ, सो असां बि खाऊं तूं बि खा। हाणे उते ही वियो सिधो सो इंसान हुयो, सफ़ा लटा कपिड़ा त कोन आहे, हिनखे सिधो सो वञी टप ॾेई उन ॾियारीअ मां अंदरि ॿकरनि घिरी ॿकरी खईं त उन चौकीदार जी ख़बर पइजी वई। चारो तरफ़ कड़ा हणी हिननि खे रसे में क़ैद करे आ। सही रसे में ही क़ैद थियो, पर ही 10-12 मुड़ुस लॻत, पर हिननि को ते बि रुकिजे कोन पियो, एॾी हिन में ताक़त हुजे। सो सॼो अवाम हिनखे चिंबड़ी पियो, हिनखे बंदि कयुनि। हिकिड़ो वज़ीर वञी भॻो बादशाह खे सलामत खे ॻाल्हि कयईं, बादशाह सलामत हिकु इंसान जो बचो पकड़ियो आहे, हिन ॿकरनि जी अचे पियो चोरी करणु, सो हुनखे एॾी ताक़त आहे जो पूरी फौज लॻाई आहे ते बि उनखे रोके नथा सघनि। जेको शींहं जो खीरु पीअंदो त हुनखे शींहं जहिड़ी ताक़त हुई, सो उन हिसाब सां हुनखे झले बीठा, पर हिनखे कहिड़ी बि हालत में बंदि करे आहे। हाणे बादशाह हिनखे झले बीठो, हाणे वठी सिधो सो आयासीं दरबार में। बादशाह हिकिड़ो घर जे पंहिंजे अंगण जे महिलात जे आॾो बड़ हुयो, उन बड़ में हिनखे ॿधी हेठों बि हथ कड़ियूं ॾिनई, लोह जूं मथां बि हथ कड़ियूं ॾेई हिनखे बंदि करे वेही रहिया। हाणे त हीअ कंहिंखो झलण जी शइ त न हुयो, हिन में वॾी वसियत हुई। सो उतां बादशाह जी ज़ादी जेकी हुई, बादशाह जी धीउ, उन चयो पीउ खे अबा हीअ कीअं जेकॾहिं चवंदो त हाणे हिन में एॾी ताक़त आहे जेको तुंहिंजा सॼा सैनिक जेका बि फौज आहे त हिनखे न पियो रोके सघे, हीअ असांखे कमु ईंदो, सुभाणे हिन जी मालिकी कर, हिनखे
हथेलो करे मतिलबु त जंगली आहे, जानवर सां रहियो आहे, जानवरनि जी ॿोली थो ॻाल्हाए, शींहं वारी घोड़ूं थो करे, हिनखे कंहिं शइ जी ख़बर न आहे, हिनखे को न को इल्मु ॾियराए पंहिंजे वस में कयूं जीअं इंसानी ॿोली ॻाल्हाए इंसाननि जे हथ में थी वञे। पंहिंजे पीउ खे सलाह ॾिनई इहा। सो हाणे बादशाहज़ादी अचे त हाणे हिनखे ॿारहं टोकींदा आहे त शींहं जी घोड़ियूं कंदो माण्हू खिलंदसि पिया, हिनखे अकुलु कोन्हे, हिन दिमाग़ आहे। सो इन जो हिकु कमु कर, ही महिलात अंदरि मूंखे वठी ॾे, अंदरि ॾेढ हुन में कड़ा हणी हिन में अंदरि महिलात में बंदि करे ॾे मूंखे। सो इनखे मां तारीख़ मानी बि पंहिंजे हथनि सां ॾींदमि, मानी बि कोन थो खाए, कचो गोश्त खाईंदो आहे, हिनखे कचो था ॾियूं तॾहिं थो खाए, हिनखे मानीअ ते ई मां हिराईंदमि, हिनखे ॿोली बि मां सेखारींदमि ऐं सॼो कमु मोते छॾे ॾे। सो बादशाह सलामत पंहिंजे धीउ जो चवणु वठी ऐं उनखे अंदरि पंहिंजे हिकिड़ो किलो वॾो हणाए छॾियईं, उन में चारो तरफ़ कड़ियूं हणी जंजीरनि सां हिनखे बंदि कयईं। शहज़ादी जो अचे पई, हुनखे मानी ऐं हुनखे ॿोली सॼी सेखारे पई, हिनखे पढ़ाइणु चालू कयईं त हिन में माना अकुलु अचे, कुझु सम्झ अचे। सो हाणे शहज़ादी हिन जी मालिकी करे पई, ॾींहं पंहिंजी मुदा ते गुज़रंदा पर ॻाल्हि गुज़रंदे देरि न आहे, नेठि ई सॼो तजुर्बो सिखियो, इंसानी ॿोली सिखियो, हर सम्झ में ॿाहिरि निकिरी वियो त हीउ मूंखे कमु करिणो आहे, या हीउ ॻाल्हाए थो, हिन जो हीउ कमु आहे मूं में। सॼो हिनखे रिज़ल्ट दुनिया जो ख़बर पइजी वई। हिन शहज़ादीअ खे हिकिड़े ॾींहुं चयो, शहज़ादी हाणे मूंखे सॼी ख़बर पइजी वई आहे त मूंखे छा करिणो आहे, मां शींहं सां रहियल हुउमि, इंसानु आहियां, मां असुलु मुंहिंजी ज़िंदगी हीअ आहे, सो बसि इहो ई कमु आहे, मां काॾे बि न वेंदुसि, मूंखे छॾु। हाणे जेकी शहज़ादीअ हिनखे 5 महीना 6 महीना जा 12 महीना पालियो पिए, सो हाणे हिननि बि पाण में थी वई सिक मुहबत बि वधी वई ऐं शहज़ादीअ जे हिसाब सां ही घर जो भाती बि थी वियो। तो शहज़ादीअ देरी न कई, बादशाह खे चयो त हाणे हीअं थो चवे, बादशाह सां अची ॻाल्हायईं, बादशाह चयो हाणे सही आहे, जेकॾहिं सही आहे त बसि सही आहे। बसि बादशाह खे प्यारो ॾाढो थी वियो हुओ, सो हिनखे कड़ियुनि मां हथनि मां कढियनि, पेरनि मां कड़ियूं कढी हिनखे सॼे मुल्क में घुमंदो फिरंदो रहे पियो, जेको जीअं ॻाल्हाए पियो त उन खां उहा वणंदी ॻाल्हाए पियो। सो हिन में एॾी ताक़त हुई, सो वज़ीर खे जेको बादशाह खे ही प्यारो थियो त वज़ीर बज़ीरनि खां वधीक ही प्यारो हो। जेको कमु बि चवे पियो हिनखे चवे पियो, जेको कमु बि ॾसे पियो हिन सां सलाह सवाब उन सां ई करे पियो। तो वज़ीर जो हिकु बादशाह जो हिकु वज़ीर हो, जंहिंखे वॾो साड़ थी पियो, पण ही जेको आयो आहे कल्ह टियों छोकिरो जंगल मां हले, किंजो आहे, हले किथां जो हले, कहिड़ी बशई जो आहे। सो बादशाह जी हेॾी मुहबत, हेॾी सिक थी वई आहे, असां सां वॾा न सलाह न सवाब आहे, को मसइलो ई न आहे। यानी वज़ीर ही त मूंखां को पुछाई नथो करे, जेको बि मसइलो आहे हुन जे चवण ते थो करे। सो हाणे बादशाह हिन वज़ीर खे इहो साड़ थी पियो। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे चयईं, फलाणे बादशाह जो हिकिड़ो पहलवान आहे, हिनजी वॾी ताक़त आहे, हुनखे वॾी ताक़त आहे, हो तो चवे त मूंसां जेको बि विड़ाईंदो अहिड़ो को पहलवान आहे त मां उनखे ₹1,00,000 इनाम ॾींदुमि। सो हाणे ₹1,00,000 उहो इनाम बि ॾिए थो ऐं उन पहलवान जो वॾो नालो बि आहे। अगरि असांजो ही पहलवान जी मारे वञेसि त पोइ त छा वेठा असांजो नालो हलंदो वधे दुनिया में। वज़ीर सोचियो त बणाई ने पहलवान जे हथों हिनखे माराए छॾियां, हुनजो हेॾो नालो आहे। सो इन लालच में हिन बादशाह खे इहा सलाह ॾिनी। बादशाह देरी न कयो, उन महिल ई बादशाह ॿिए ॾे ख़त मोकिलियईं त तो वटि बि पहलवान आहे त मूं वटि बि पहलवान आहे, सो हाणे ॿई मुक़ाबिलो करायूं। सो हिन बादशाह हिन जो नालो रखियो हुजे बोलू पहलवान। सो हाणे होॾो मक्कन हाथी हुनजो नालो हुजे, जेको हो पहलवान हुजे। सो हिननि जो पाण में बादशाहनि जी पाण में डील थी वई। से वॾो हिकिड़े मैदान में अची हिननि जो मुक़ाबिलो थी वियो। सो हाणे बोलू पहलवान जो वॾो नालो हुयो, जंहिंखे ख़बर पई त शींहनि सां गॾु रहियो हुयो, हिन जो वॾो नालो हुयो। सो सॼो अवाम हले काथां जो काथां ॾिसणु आयो बोलू पहलवान खे। मक्कन हाथी त पहिरें नंबर जो वरी पहलवान हुयो, त उनखे सॼी दुनिया सुञाणे पई। सो हिननि पाण में टकरो करायो। सो बोलू पहलवान जेको आहे त हिनखे कुश्ती में मारे वियो मक्कन हाथीअ खे। सो हिन जो वॾो नालो थियो, होकरा थिया, बादशाह खे वॾा इनाम पिया, वॾा साईं वॾो मज़ो थी वियो। सो हाणे सिर्फ़ु हुनजी इज़त थोरी हुई, हाणे त अञा बोलू पहलवान जी वधी वई। वणनि जो भणा वज़ीर जो हेठों जो मथां वयूं हलियूं। वज़ीर चयो भणा हेॾी चाल खेॾियमि पर इनखे मारे वियो, हाणे हे कीअं मसइलो थिए। सो हाणे बादशाह जो हिकिड़ो कौल हुयो, बाबा ॿियो सहूलियत विझण जी कोन्हे का। सो जुमे ॾींहुं जेको बि अवाम आहे त फलाणे तलाउ ते वञी पंहिंजो हिसाब सां सनानु करे ईंदा, विझी ईंदा। सो हाणे सभिनि खे इहो इतलाउ हुजे, जेको न विझंदो त उनखे पोइ ख़बर अथसि। हिन सभिनि तयारु कई। हाणे बोलू पहलवान जी न पियो विझे त हिन वज़ीर सलाह कई, मक्कन हाथीअ बि उते आयो हुजे, उहो बादशाह बि ऐं मक्कन हाथी बि। मक्कन हाथीअ सां वज़ीर सलाह कई,
तुंहिंजी ऐं मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे। सो हीअ आयो आहे बादशाह मूंखे खीकारे कोन थो ऐं तोखे बि मला खड़े में मारे वियो आहे। सो हाणे हिकु कमु कर, ही दरिया में जीअं टुॿी ॾे, तूं मथां चढ़ी वञेसि। सो पाणे उते जेसिताणी दम न निकिरे तेसिताणी न छॾिजांसि। हिननि ॿिन्हिनि जी इहा सलाह थी वई। ही सभु थिए बोलू पहलवान सिधो सभई तलाउ में विया तरण। सो बोलू पहलवान बि लटा लाए जंहिंमहिल अंदरि घिरियो, सो मकान हाथी बि अंदरि घिरियो त वज़ीर बि। हाणे हीअ विच मकान हाथी हिन जे वेझो हलंदो अचे पियो। बोलू पहलवान विंझे पियो वेठो। बोलू पहलवान चयुसि भाउ हाणे मुंहिंजे वेझो न अचे, तूं विथी हेॾो दरिया आहे, तूं ॿिए हंधि विंझ। मूंखे नथी लॻे त तूं को सुर में सुरंदो अचे त मूंखे ख़तरो थिए थो। मां चई न अहिड़ो को मसइलो ई न आहे, पाण में दोस्त आहियूं, भला मूंखे दिलि में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हिन जो सही आहे। बोलू पहलवान जीअं टुॿी हईं, मकान हाथी देरी न कई, उन महिल चढ़ी वियुसि मथां। सही हुनखे ताक़त घणी, हुनखे खणी वियो ते बि देरी न कई त उन जे मथां चढ़ी वियो। चढ़ी जो वियो मकान हाथी। सो हिन बोलू पहलवान खे वॾी ताक़त हुई। सो हिन को हेठि पाणीअ में न रुकियो, मथे निकिरी आयो, ॿाहिरि अची बीठो। हिनखे खयूं आयो मकान हाथीअ खे ॿाहिरि। बोलू पहलवान देरी न कई, भरे बिस्मिल्लाह करे ठका जो चंबो कर रहियसि। हुनजी वञी क्यारी लॻी, ला हो दरिया जे वटि में ला मुंहिंजे मगज़ लॻो, मगज़ फाटी पियो। सो मकान हाथी मरी वियो। इहो वज़ीर जो ॾिठो, भणा हाणे त ख़बर पइजी वई असांजी प्लानिंग जी। हाणे जेको मकान हाथी खे मारियूं अचे थो बोलू पहलवान, त मूंखे कारो जहिड़ो छॾींदो। अची थो भॼई। साईं बोलू पहलवान जो जेको आहे वज़ीर, सिधो सो वञी ॻाल्हि कीअं बादशाह सलामत के ॿई बादशाह पाण में वेठा हुजनि। साईं मकान हाथी जो बादशाह वेठो हुजे त बोलू पहलवान जो बादशाह वेठो हुजे। अची हुन सां हवालु कयईं त बाबा हीअं मसइलो थियो। सो मकान हाथी ऐं बोलू पहलवान जी पाण में जंग थी वई। सो बोलू पहलवान मकान हाथीअ खे मारे विधो। इहा बादशाह खे ख़बर पइजे, बादशाह सफ़ा चिड़ी वियो कि भणा अहिड़ो जंगली मां हथु कयो छो, एॾो हिन जो ज़ियान करे विधई। हाणे बादशाह सलामत न बोलू पहलवान खे थो घुराए, न वज़ीर खां वज़ीर जी ॻाल्हि ते अची सॼी जेको फोर्स अथसि पंहिंजो सिपाही सैनिक सॼो मोकिले थो त कहिड़ी बि हालत में वञो पर बोलू पहलवान खे मौत क़ैद करे अचो। सो इन खे मां न छॾींदुमि। सो हाणे ॾिठई त भणा बोलू पहलवान अञा उते ई वेठो हुजे, दरिया ते लटा बि पातई त फौज ॾिठई भणा अचे थी पई। फौज जो ॾिठी बोलू पहलवान सोचे तो भणा वज़ीर जी ॻाल्हि में बादशाह लॻो, न मूंसां सलाह कई, न मूंखां पुछा कई, न छो मारी अथई, छा ॻाल्हि आहे। चई हाणे बादशाह जो हाणे हेॾी सैनिक आहिनि, हाणे मां कीअं हटां, हेॾो मुंहिंजो बि नालो आहे, हेॾी में ताक़त आहे, भला हीअ पहलवान छा कंदा। अची बोलू पहलवान बि उते लठ पई अची फेराई अथई, जेका बि माण्हू अचनि पिया होॾे बि वञी किरे, होॾो बि किरे, हिन मुड़ुसनि जा सथा करे छॾी। सैनिक एतिरी मोकिलियईं त बादशाह सभई सथा कंदो वञे पियो। सो शहज़ादी परे को महिलात में ॾिठो त भणा बोलू पहलवान कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदो। सो जज़्बात में हिनमहिल इहो कोन रुकबो, वॾी हिन खे ताक़त आहे। सो शहज़ादी महिलात निकिरी लथी ऐं सिधो वञे पियो बोलू पहलवान ॾे। बादशाह सलामत बीठो हो। बादशाह पीउ खे पंहिंजे खे चईं पा तूं ग़लती कई वॾी, बोलू पहलवान खे तूं घुराए उन जा पुछा करियां जा उनखे ॾसी आ, पर हू त तुंहिंजा सभई सैनिक मारींदो थो वञे, जेका बि तुंहिंजा वञनि था हितां शाड़का, सो उन्हनि खे सथा कंदो थो वञे। त हाणे कीअं मसइलो थिए, ईअं जे कंदासीं त पोइ सभई असां आवाम त इहो पूरो थी वेंदो। पर हाणे मां वञा थी, इन को मसइलो हल कयां थी। पर हुनखे चई त जेकॾहिं तूं वञे थीस न, पर इहो चइजां त वरी हेॾे न अचे काॾे ॿी बादशाही हलियो वञे, मुल्क निकाल अथसि मुंहिंजी, पर मुंहिंजे मुंहुं न चढ़े वरी। हाणे शहज़ादी वई, जीअं हिनखे पालियो, जीअं हिनखे उस्तादी ॾिनी, सो शहज़ादी खे अखियुनि मां पाणी वही पियो। बोलू पहलवान ॾिठो त भणा शहज़ादी जी नज़र पियसि त बोलू पहलवान लठ हलाइण बसि कई। सो बोलू पहलवान शहज़ादीअ खे चयो, शहज़ादी तुंहिंजो पीउ मूंसां सिलेक्ट करे या मतलब मूंखां पुछा करे या, पर न कयो अथई। जॾहिं कॾहिं मूंखे मुल्क निकाली तोखे आर्डर ॾिनो अथई त मां ही वरी मूंखे हेॾे न ॾिसंदी, मां ॿी बादशाही वञी संभालींदुमि, मां ॿिए पासे हलियो वेंदुमि, बाक़ी वरी ॿिए वारे हेॾे न ईंदुमि तुंहिंजी बादशाहीअ में। शहज़ादी ॾाढा लुड़क हारिया, बोलू पहलवान खे बि ॾुख थियो वॾो। हाणे ही छा करे वीचारो, ही रवानो थी पियो तो गंढड़ी लटनि जी खणी, हिकिड़ो जोड़ो नओं पातई, ॿियो पुराणो लाहे खईं गंढड़ी ॿधई। साईं हलंदो हलंदो अचे पियो उन बादशाहीअ में, ॾुख अफ़सोस में अचे पियो, हलंदो हलंदो अचे पियो। साईं बोलू पहलवान हलंदो हलंदो वञे पियो, मंज़िल कंदो, ॾिठे त हिकिड़ो जंगल में हमराह बीठो आहे, पर हमराह सफ़ा तयार हिकु जॻह ते दीद विझी बीठो आहे, न चुरे थो न पिरे थो, हिकु जॻह ते दीद विझी बीठो आहे। बोलू पहलवान वञी सलाम ॾिनुसि, हुनजो वालेकुम सलाम। चई हाणे ॾे वाल, छाजे करे बीठो आहे। चई यार हितां हरण ईंदा आहिनि पाणी पीअण, सो बीठो आहे, जीअं ई हरण लहंदा हितां मां टुकंदुमि वञी कीअं हरण खे पकड़ींदुमि, सो छा विड़ांसि उहो पचाए खाईंदासीं। चई हाणे तूं हेॾो
छावड़ियां त तेज़ थी वें जो होॾे हित विथीर का हरण लहंदा पाणीअ ते तूं हितां डुकंदे वञी डुकी हरण पकड़ींदे। चईं हा। चईं त यार वॾी पोइ तो में ताक़त वॾी का डुक आहे। चई मूं में छा आहे, मां त अधु बि न आहियां। बे आहे त बे ताक़त त बोलू पहलवान में खे जेके हाथीअ खे हणी हुन जा धाणा कढी विधई। मकन हाथीअ हणी धाणा कढी विधई। सो बोलू पहलवान चयो त उहो त मां आहियां। चई तूं आहे? चई मां त तुंहिंजो परपुट शागिर्दु आहियां, तूं मुंहिंजो उस्तादु आहे। उस्ताद बसि हाणे तूं आहे त बसि तोसां आहियां मां। चईं त भला हाणे छा कयूं? चई 2-3 मिंट बीह, हरण लहंद मां तोखे पकड़े ॾेखारियां त पोइ हलूं था वरी पचाए खाई। हा सी 2-3 मिंट बीठो बोलू पहलवान, ॾिठे त वाकई हरण लथा। ही बि हीअं जीअं हरण पाणी ते ख्याल हुअसि तीअं हिन अॼु आ कई अथई। हिन एतिरी स्पीड में वियो, एतिरी स्पीड में जो जेका वॾो हरण हुयो हिन उन में हथु विझो, उन महिल उन खे धसे वेही रहियो। बिस्मिल्लाह करे छुरी हुयसि, उन महिल उते ई सीर ॾेई ऐं उन खे कुल्हे ते खयूं ऐं ही ॿई रवाना थी पिया। हलूं था किथे ॿिए हंधि पचायूं था हाली हलां। से हलंदा हलंदा अचनि पिया ही बोलू पहलवान ऐं उहो जीअं जी हरण पकड़ियो। से हलंदा हलंदा अचनि पिया ही जॻ ॾेयूं पंहिंजे सिर सां। ॾिठो न हिकिड़ो हमराह बीठो आहे, चिंदी आसमान में अख आहे। अचे पुछा कयनि, हिननि बि मथे ॾिठो त काश नज़र ई कोन ॾिसे त ॾिसे छा थो। अचे हिन खां पुछा कयनि, ॾेवाल भाऊ बीठो आं, चए छाजे करे बीठो आहे? रुगो मथे आसमान में अख अथई। चई यार हिकिड़ी कूंज वञे पई, सो उन खे मां हयो आहे तीर, सो उहो लॻो हथ त हाणे मथे वई हली घणी, हाणे उहा ॾिसां थो त कंहिं महिल हेठि किरे। चई मथे त काशी नज़र ई कोन थी अचे। चई ॾिसजांइ इहा ईंदी घड़ी पोइ अधु कलाक अंदरि मुंहिंजो तीर पोइ अचे हेठि खयूं ईंदुसि। चई हई वेठा वञनि। हा वाकई अधु कलाक थियो, से कूंज सिधो तीर बि अचे किरियो त कूंज बि अचे किरी। चई हंज भण एॾो पहलवान तूं उॾंदे पखीअ खे हयो त मथे आसमान ते वई अधु कलाक खां बाद में किरिया। चई मां काथे पहलवान आहे, पहलवान आहे त बोलू पहलवान आहे जी मकन हाथीअ खे हणी उन जा धाणा कढी विधा। चई उहो त मां आहियां। चई उहो तूं आहे? चई मां त तुंहिंजो परपुठ, मां शागिर्दु आहियां, तुंहिंजो उस्तादु आहे तूं मुंहिंजो। उन महिल पेरनि ते किरी पियसि। चई हाणे बसि सीर ॾिनी देरी न कई, उनखे कूंज खे बि सीर ॾेई उहा बि साण खयनि ऐं हे टई गॾिजी पिया पाण में, उहो हरण वारो ऐं कूंज वारो ऐं पाण बोलू पहलवान। हलंदा हकलींदा होकारींदा अचनि पिया। ॾिठनि त हिकिड़े जंगल में वञी पुॻा। ॾिठनि त हिकिड़ो काठर आहे, मतिलबु त रखण आहे जेको खट पियो थो ठाहे। सो खट उन थो ठाहे जेको हुन जी वण साइड में लॻे थो खट में, उनखे रुगो धिको थो ॾिए, वण पाड़ो पटी वञी परे किरे थो, वरी होॾो परे कंदो, होॾो परे कंदो, खट खे सेटअप पियो थो करे। हिन चयो भला हंज वॾी हिन में ताक़त आहे। हलंदा हलंदा हिन खे विया। हिन खे वॾी तोखे ताक़त आहे, तूं जेका बि खट में हुन खां रंडजनि था उहे वण तूं हथ सां इशारो ॾींदो उॾंदा वञनि था। चई यार ताक़त मूं में किथे आहे? ताक़त आहे त बोलू पहलवान में जी मकन हाथीअ जा हणी धाणा कढी विधा। चई उहो बोलू पहलवान त मां आहियां। चई तूं आहे? चई हा पोइ त मां तुंहिंजो शागिर्दु आहियां। वञी हे पेरनि ते किरी पियुसि, जाॾे तूं ताॾे मां। चई त भाउ मूंखे न रन आहे न रिली आहे, मां त अलाए कीअं ॼाओ आहे, अलाए किथे आहे, मूंखे कोई इंतज़ार ई न आहे, न ज़ालूं न कुझु बि न आहे। चई असां बि ईअं आहियूं, तूं आहे जीअं, जाॾे तूं ताॾे असां उस्तादु आहे, तूं असांजो, असां तुंहिंजो शागिर्दु आहियूं, कीअं छॾींदा तोखे। हूअं साईं 3 आहे, हाणे थी पिया 4। हिकिड़ो साईं हो जेको हरण पकड़ियो, हिकु कूंज वारो, हिकु ही खटा वारो हुन रखण। साईं बोलू पहलवान इहे टोटल रवाना थी पिया। हलंदा हकलींदा होकारींदा अचनि पिया। अचे हिननि खे कंहिं जबल में अची हिननि खे राति पई। चईं त भला हाणे हिन खे दोस्तनि खे चईं त भाउ ॾिसो हाणे ही हरण बि खयूं आहे त इहो बि धप ईंदो वञे, कूंज बि मारी आहे इहा बि धप ईंदो अचे, हाणे हिन खे काथे छिले मरंदे खाऊं त पोइ भला अॻिते हलूं था। हिननि चयो भला ॾिसो को किथे आहे का भाउ इहो चिलको त पोइ टांडो खणी अचो हिन खे पचायूं। हा हिकिड़ो दोस्त हुन मथे चढ़ी ॾिठो त वाकई हिकिड़ो हुन वांगुरु तजुरो हले थो पियो, थी शायदि त का भाउ आहे। हिन चयो सही आहे, हाणे हिकिड़ो ताम वञे सो हिन में टांडो खणी अचे त असां पंहिंजी भाउ मचाए रंध पचा कयूं। बोलू पहलवान चयो चलो तव्हां हिते बीहो, सो मां तो वञा इहो टांडो खणी थो अचां, पोइ वधीक रंध पचा कयूं था। बोलू पहलवान खे चवण लॻा उस्ताद तूं असांजे हूंदे तूं कंहिं वेंदे, हुन चई हरण पकड़ियो पहिरें, उन चयो त मां थो वञा, सो मां टांडो खणी थो अचां, तव्हां हिते वेहो। सो हिननि खे हिते विहारियूं ऐं हलंदो हलंदो हू टांडो खणणु वञे पियो। उते हिकिड़ी भला हुजे, मर्दा भला हुजे, देव हुजे जेको उहो
उठ पियो पचाए टांडनि ते, 2 आङुरनि ते उठ खे उथलाए पियो, होॾो पियो किरे, वरी होॾो पचाए, वरी होॾे पियो करे। एॾी हिन में ताक़त आई, उठ 2 आङुरनि ते उथलाए सुथलाए पियो, भाउ जे टांडनि ते पचाए पियो वेठो। सो हिन अची पुॻियो, हिन चयो त बणा हञ, हीअ त वॾी भला आहे, हाणे के मसइलो थिए। हिन वञी उस्ताद करे पेरनि ते किरी पियुसि, कि उस्ताद न करे या त सरियां जी तरह दाणा कया आहे। हाणे उस्ताद ॻोठ अथई, जेको घुरणो अथई घुर। चए मूंखे ॿियो कुझु बि न खपे, मूंखे 2 टांडड़ा खपनि, सो मुंहिंजा संगीती बीठा न, सो रंध पचा कंदासीं। चए भली खण। हे टांडा खाइण जो ख़्यालु थियो, हुन थोरी नास और ते करे मथे सूंघी चूस जो ॾियसि, त नास में अंदरि हलियो वियो। से हाणे नास में हू अंदरि हलियो वियो, हो हथी को थी वियो, नास हिन जी में रहियो। हाणे 2-3 मिंट गुज़रिया, ॾिठ असांजो संगती न मोटियो। हाणे चवंदी इहो भले काॾे वियो, गुसाए भला टोटरियो को। चई हाणे ॿिए कीअं चयो, बोल पहलवान चयो त मां वञा, वरी संगतनि झलियो तूं न वञो। जीअं कुंज मारी, उन चयो मां थो वञा। सही हलंदो हलंदो वियो, हिन जी बि अख साॻे उन बरदा भला में पई। चई अञ भला हाए त हमरा हिन मारे छॾियो या खाई छॾियो, पर आहे वॾी भला। हे बि वञी मां उस्ताद करे पेरनि ते किरी पियुसि। चई उस्ताद न ॻोठी त सरियां जी तरह दाणा कया आहीं, हाणे जेको घुरणो अथई घुर। चई मूंखे 2 टांडा खपनि रुॻो। चई हे पिया ते खण भा। हे जंहिंमहिल टांडा खाइण वारी तयारी कई, उन महिल हिकिड़ो कन जो हुनजो पलांदो छिलियसि, त उन पलांद हेठां अची वियो। एॾा हुनजा कन हुया, विछा पिया ज़मीन में। सो पलांद हेठां अची वियो, सो हुते सुक थी वियो। 2-3 मिंट देरि गुज़री, हाणे ही पोइते रहिया 2 ॼणा। सो हाणे बोलू पहलवान चए पियो मां वञा, पर हुन चयो टखण जी खट पे ठाही, उन चयो मां थो वञा। से टखण हलंदो हलंदो रवानो थियो, ॾिठे त बणा वॾी भला आहे, हे त संगती सारा टोटल हिन ई खाई वियो हे। पर हाणे कीअं मसइलो थिए, पोइते मोटंदुमि त बोलू पहलवान चवंदो त हेॾो पहलवान आहे, तूं डिगी मोटियो आहे। सो हिन मोटण लालच को चई मरां त भला जे मुंहं में वञा। मुंहिंजो उस्ताद करे वञी पेरनि ते किरी पियुसि। चई उस्ताद न करे आ त सरियां जेॾा दाणा कया आहीं, जेको घुरणो अथई घुर। चई त मूंखे ॿिया कुझु बि न खपे, मूंखे 2 टांडड़ा खपनि, सो असां पंहिंजो रंध पचा कंदासीं। हिन जो सही आहे टांडा खण। हिन टांडा खाइण जी कोशिशि कई, त वरी पासो ॿियो जो कन उथलाए, उनखे बि हेठो करे छॾी। हाणे हे 4 थी विया हथी का। सो हाणे 2 थी विया हथी का, हाणे बोलू पहलवान चौथों ते पोइते रहियो। हिन ॾिठो बड़ा हव मां टरी विया, हेॾो टेम थियो आहे, सूरज थियो आहे, हमरा मोर हले काॾे विया। सो हे बोलू पहलवान बि उहा पाण सां गॾु छा वरी त कुंज बि खयईं ऐं हरणनि बि खणी ऐं रवानो थियो। हलंदो होकारींदो अचे पियो, साॻी ॾिठई त बणा वॾी मर्दा भला वेठा आहे, जंहिंजा ज़मीन सां कन लॻा पिया आहिनि हेठि। हिन सोचियो त बसि इहो ई आहे जीअं शख़्स सां मुंहिंजा संगती मारियो। हाणे हिन उसे पासे में ॾिठो, वॾो हिकु लठ पई बुंड ला, सो उहो खणी छपंदो शौक़ींदो हलंदो हलंदो वञी, हे बि उस्ताद करे पेरनि ते किरी पियुसि। चई उस्ताद न करियां त सरियां जहिड़ा दाणा कया आहीं, जेको घुरणो अथई घुर। चई मूंखे ॿियो कुझु बि न खपे, सो 2 टांडा खपनि। चई टांडा पिया ते खण। पर बोलू पहलवान खे उस्तादी मिलियल ई पढ़ियल लिखियल हुयो, सो ही हिकु अखि हुन मैदा भला में हुअसि ऐं ॿी अखि टांडे में हुअसि। ॾिठे त भला हाणे मोॾी आ कई अथई, हिन खे जीअं हथ में बुंड उहा ला हुयो, ठका आज कोन्हे कढ रहे त वञी होॾे वञी पोइते वञी खंभड़ी लॻसि। हिन जो हञ भणा। चई त भणा ॾिठई त हे त को बोलू पहलवान जेॾी ताक़त आहे, हिनखे आहे केरु? चई बोलू पहलवान त न आहे? चई त हा बोलू पहलवान आहियां। चई अड़े मां त तुंहिंजो परपुठ शागिर्द आहियां। उन मर्दा भला चयुसि, जीअं हाथीअ मां धाणा कढी विधा, सो हाणे मां तुंहिंजो परपुठ शागिर्द आहियां। चयो मदन हाथीअ मां तूं धाणा कढी विधा, सो हाणे तूं मुंहिंजो उस्ताद आहे, मां तुंहिंजो बालको आहियां। चई तूं मुंहिंजा हेॾा संगती मारिया न, तोखे मां कीअं छॾींदुमि। चई तुंहिंजा मां संगती हिकु बि न मारियो आहे। चई पोइ उहे काथे न? चई हे कन हेठो पियो अथई, खणी मथे कन खईं त हो हेठो निकितो, होॾो कन मथे खईं हो बि निकितो। चई बाक़ी टियों में नास में सिंग सां गॾु कढावंदोसि। खणी सिंग जे फूक ॾिनई, उहो सिंग सां भरियो तिरकियो किरियो हेठि। हाणे हिन कहाणी खे हिते पूरी था कयूं। वधीक कहाणी वॾी आहे, ॿिए वीडियो पार्ट में तव्हां सां गॾु आहियूं। अस्सलाम वालेकुम या अली मद।